मोबाइल फ़ोन अॼुकल्ह हर घर ऐं हर माण्हूअ जी ज़रूरत बणिजी वई आहे। मोबाइल फ़ोन खां सवाइ माण्हू पाण खे अधूरो सम्झंदा आहिनि। ईअं थी नथो सघे त अॼोके दौर में कंहिं वटि मोबाइल न हुजे। हूअं त मोबाइल जो बुनियादी कमु हिक ॿिए सां राब्ते में रहणु आहे, पर इंटरनेट जी सहूलियत कंप्यूटर मां निकिरी मोबाइल ते पहुचण खां पोइ इन जो इस्तेमालु तमामु घणो वधी वियो आहे। ख़ासि करे मुख़्तलिफ़ सोशल मीडिया एप्स माण्हुनि जी मजबूरी बणिजी वियूं आहिनि। इहो ई सबबु आहे त केतिरनि ई माण्हुनि खे राति जो सुम्हण खां अॻु कलाकनि जा कलाक मोबाइल इस्तेमालु करण जी आदत पइजी वई आहे। पर छा तव्हांखे ख़बर आहे त इन आदत जे करे तव्हांखे कहिड़ा 4 वॾा नुक़सान थियनि था। हूअं त मोबाइल जी रोशनी दिमाग़ जे पाणेठ खे सुकाए तव्हांखे मुख़्तलिफ़ मसइलनि जो शिकार बणाए सघे थी, पर अॼु असां चइनि आम मसइलनि बाबति ॿुधाईंदासीं जेके मोबाइल जे इस्तेमाल जे करे वधी विया आहिनि। राति जो सुम्हण खां अॻु मोबाइल जो इस्तेमालु अव्हां जी अखियुनि जे लाइ तबाही कंदड़ आहे। जेकॾहिं तव्हांखे अखियुनि जे अॻियां तिरविरा अचण, ऊंदहि अचण ऐं दिमाग़ ख़ाली थियण जो अहसासु थिए थो त इहो मसइलो अॼुकल्ह आम थींदो पियो वञे, जेको राति जो सुम्हण खां अॻु मोबाइल जे इस्तेमाल जे करे थिए थो। जेकॾहिं तव्हां पंहिंजी अखियुनि जी हिफ़ाज़त चाहियो था त तव्हांखे राति जे वक़्तु मोबाइल जो इस्तेमालु न करणु घुर्जे। राति जो सुम्हण वक़्तु मोबाइल इस्तेमालु करण सां मुख़्तलिफ़ सोशल मीडिया एप्स ट्विटर, फेसबुक, व्हाट्सएप वग़ैरह ते सॼे ॾींहं जा पैगाम ऐं पोस्टूं नज़र अचनि थियूं, जंहिंजे करे तव्हांखे उन जो इस्तेमालु दिलचस्प लॻंदो आहे, पर इहो तव्हांजी निंड ख़राब करे थो। जेकॾहिं तव्हां राति जो वक़्त ते निंड नथा कयो त तव्हांजा उज़वा सही नमूने आराम नथा कनि। अहिड़ीअ रीति दिमाग़ सां गॾु तव्हांजे गुर्दनि, आंडनि ऐं फिफड़नि खे आराम नथो मिले ऐं तव्हां लाइ मसइला पैदा थियनि था। लगातार मोबाइल जो इस्तेमालु तव्हांजे कंध में सूर जो सबबु बि बणिजी सघे थो, छो त तव्हां कंहिं विहाणे वग़ैरह खे टेक ॾेई या मथो पंहिंजी बांह ते रखी मोबाइल जी स्क्रीन ते ॾिसंदा आहियो, जेका पोज़ीशन तव्हांजी गिचीअ जी 7 हॾियुनि लाइ कहिड़ी बि रीति सही नाहे हूंदी। उन करे तव्हां जेकॾहिं कंध जे सूर खां बचणु चाहियो था त राति जो घणे वक़्त ताईं मोबाइल जे इस्तेमाल खां पासो कयो। जेकॾहिं तव्हांखे पंहिंजी ख़ूबसूरती ऐं जवान रहण जी परेशानी रहंदी आहे, जंहिं लाइ तव्हां मुख़्तलिफ़ क्रीमूं, फेस वॉश ऐं ॿियूं प्रोडक्ट्स इस्तेमालु कंदा आहियो, त इहे सभु जो सभु महिनतूं ज़ियान थी वञनि थियूं, छो त तव्हां राति जो सुम्हण वक़्तु घणे वक़्त ताईं मोबाइल इस्तेमालु कयो था, जंहिंजी रोशनी तव्हांजे चहिरे ते तकड़ी कुराड़प जा तासुर आणे थी। गुग ऊंदहि में नंढा नंढा लफ़्ज़ ऐं बहितरीन रिज़ल्ट में तस्वीरूं ॾेखारींदड़ रोशनी तव्हांजी अखियुनि, दिमाग़ तोड़े चमड़ीअ जे लाइ कहिड़ी बि सूरत में सुठी न आहे। जेकॾहिं तव्हां तकड़ी कुराड़प खां बचणु चाहियो था त तव्हांखे राति जो सुम्हण खां अॻु मोबाइल जे इस्तेमाल खां पासो करणु घुर्जे।